नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त खिपरो में गैर क़ानूनी हद दख़लियूं वधण करे रहवासी इंतहाई ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। हद दख़लियूं वधण सबबि ट्रैफ़िक जाम थी वई आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे असद शाह। 1.5 लख खां बि वधीक आबादी रखंदड़ खिपरो शहर में हद दख़लियुनि जो आज़ार वधी वञण करे रहवासी इंतहाई परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। खिपरो शहर जी शाही बाज़ार 12 फुट जे बजाए हद दख़लियुनि सबबि 3 फुट अची बची आहे, जंहिं सबबि प्यादल हलण बि इंतहाई ॾुखियो थी पियो आहे। उन खां अलावा शहर जे मेन रोडनि जंहिंमें सांगड़ रोड, मीरपुर ख़ास रोड, हथुंगो रोड, सिहोंजी रोड समेत मेन चौक ते पिणु हद दख़लियूं वधण तोड़े रेड़ा गाॾा रोड ते बीहण सबबि हिकु त रोड इंतहाई सोड़ो थी चुको आहे, मथां वरी शहर में ट्रैफिक पुलिस जे नाहिली सबबि हेवी गाॾियुनि जे शहर में दाख़िल थियण करे ट्रैफिक जाम रोज़ जो मामूल बणिजी चुकी आहे, जंहिं सबबि स्कूली ॾींहंनि में शागिर्द तोड़े आम ॾींहंनि ते ख़ासि करे मरीज़ माण्हू इमरजेंसी में अस्पतालुनि ताईं पहुचंदे बि हिक वॾे अज़ाब खे मुंहुं ॾियनि था। खिपरो इंतज़ामिया पारां कुझु साल अॻु हद दख़लियूं हटाइण लाइ निशान त हयां विया, पर उहे निशान अॼु ताईं निशान ई रहिजी विया। जेके शहर जा मेन रोड आहिनि उते जेके रेड़े वारा आहिनि या जेके दुकानदार आहिनि उन्हनि ग़ैर क़ानूनी पंहिंजा धिका ठाहे छॾिया आहिनि, जंहिंजे करे रोड तमामु सोढ़ा थी विया आहिनि। माण्हुनि खे, शहरियुनि खे, स्कूली ॿारनि खे अचु वञ में तमामु घणी तकलीफ़ आहे। ख़ासि करे असां शाही बाज़ार ॾिसंदासीं त दुकानदार हिक ॿिए जे कॉम्पिटिशन में जेके पंहिंजे दुकान जे अॻियां फटा आहिनि उहे वधाए छॾिया आहिनि। वञी 2 फुट बची आहे शाही बाज़ार, उते माण्हुनि जो अचु वञणु तमामु घणो मुश्किल थी पियो आहे। माण्हू खे अचणु वञणु ॿार बच्चो अचे थो, हर ॻाल्हि हुन ॻाल्हि जी असां पाण खे महसूसु थिए थो उन शइ जो, त पंहिंजी हद अंदरि हर कोई पंहिंजे हद अंदरि पंहिंजो सामान रखे त तकलीफ़ कंहिं ॻाल्हि जी को बि कोन्हे। बसि सबबु हुनजो ॿियो कुझु कोन्हे, हर कोई लालच जे करे। हिते 12 फुट जेको आहे सो स्पेस छॾिणो आहे जीअं माण्हू आसानी सां गुज़री सघनि। 3 फुट जेको आहे सो बाज़ार में स्पेस तव्हांखे हींअर मिलंदो। जॾहिं मोटरसाइकिल वग़ैरह अचे थो बाज़ार मां त जेको पियादल माण्हू आहे, औरतूं आहिनि, उहे तमामु आसानी सां नथियूं गुज़री सघनि। हिते जो जेके माफ़ियाऊं आहिनि हुननि पंहिंजा दुकानदारियूं ऐं हुननि पंहिंजूं जॻहियूं जेके आहिनि उहे पंहिंजूं एराज़ियूं छॾे सरकारी जेके जॻहियूं आहिनि उते वालारूं कयूं अथनि। उन करे जेको आहे सो हिते सदाईं तव्हां ॾिसो था त माण्हुनि जी हिकिड़ी पीउ रहे थी, सुवारनि जी पीउ रहे थी, वक़्तनि ब वक़्तनि जेको आहे सो हिते हादसा पेश ईंदा रहिया आहिनि। गाॾा आहिनि जेके सरेआम ॾिसो था रोड ते पार्किंग लॻी पई आहे, डबल ट्रिपल हेवी ट्रैफिक जे करे हर वक़्तु हिते ट्रैफिक जैम थो रहे। इन जो तमामु घणो मसइलो फेस थो करे आवाम। 3 से 4 फीट के जो है फट्टे वो बाहर निकाले हुए हैं, उसके वजह से लोगों को परेशानी होती है। दूसरा ये है कि जो चप्पलें लगी हुई हैं, चप्पलें 3 से 4 फीट दुकान के जो बाहर जो लटकाई जाती हैं, वो जो चप्पलें हैं जो गुजर होता है लोगों का, उनके चेहरों पे, उनके सरों पे लगती है। रहवासियुनि जो वधीक चवणु हुयो त शहर मां गैर क़ानूनी हद दख़लियूं हटायूं वञनि जीअं शहरी वॾियुनि परेशानियुनि खां बची सघनि। कैमरामैन सजाद शरह, मोहम्मद इस्माइल सां गॾु असद शाह, आवाज़ TV न्यूज़, खिपरो।